काउंसिल ऑफ पाकिस्तान न्यूज़पेपर एडिटर्स जी ऑफिस में मीट दी एडिटर तकरीब खे ख़िताब कंदे राइट टू इंफॉर्मेशन जे चीफ कमिश्नर मोहम्मद आज़म, कमिश्नर जाहिद अब्दुल्ला ऐं फ़वाद मलिक चयो त शहरनि जो इदारे जी कारकर्दगी बाबति ॼाण हासिल करणु बुनियादी हक़ आहे। सरकार उन सिलसिले में राइट टू इंफॉर्मेशन कमीशन जोड़ी आहे जेका गुज़िरियल साल अप्रैल खां कमु करे रही आहे। मोहम्मद आज़म चयो त मुल्क जा सभु इदारा शहरनि खे घुरिबल ॼाण ॾियण जा पाबंद आहिनि। इदारा कानून मूजिबि शहरनि खे घुरिबल ॼाण 10 ॾींहनि में फ़राहम कंदा। जेकॾहिं को इदारो घुरिबल ॼाण फ़राहम न करे त शहरी कमीशन सां राब्तो करे सघनि था। हुन जो त आवाम खे इहो हक़ हासिल आहे त उहो पंहिंजे टैक्स जे पैसनि जे इस्तेमाल जी ॼाण हासिल करे सघे थो ऐं इदारा ऐं हुकुमरान उनखे उन बाबति ॿुधाइनि। हिन वक़्तु ताईं कमीशन खे 240 दरख़्वास्तूं मिलियूं आहिनि, जिन मां 100 खां वधीक दरख़्वास्तुनि जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हिन मौक़े ते CPN जे सेक्रेटरी डॉक्टर जबार खटक ॻाल्हाईंदे चयो त राइट टू इंफॉर्मेशन जे कानून ठाहिण में CPN जो किरदारु अहम रहियो आहे। उहो शहरनि जे बुनियादी हक़ में शामिल आहे त मुल्की वहिंवार बाबति ॼाण हासिल कनि। CPN जो है ना एक बड़ी पुरजोर आवाज़ है और हम दूसरे मीडिया स्टेक होल्डर्स के साथ भी मिलते हैं, क्योंकि ये एक आम शहरी का भी हक है, लेकिन हमारे सहाफ़ियों को मालूमात तक रसाई नहीं होती, तो हमारा अपना प्रोफेशनल भी जो है ना वो एक कारकर्दगी मुतासर उससे होती है। हिन मौक़े ते CPN पारां कमीशन जे मेंबरनि खे सिंध जी सकाफ़त अजरक पिणु उॾायो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।